कराची पुलिस पारां लियारी गैंग के मुबैना टारगेट किलर के गिरफ़्तार करण की दावा कई पे वञे। पुलिस जो चवणु आहे त अहमद शाह बुखारी रोड वेझो कार्रवाई कई वई, जंहिं दौरान ॾोहारी मोहम्मद शाहिद के गिरफ़्तार किया वियो आहे। गिरफ़्तार ॾोहारी लियारी गैंग के टारगेट किलिंग ग्रुप जो सरबराह हो। पुलिस तरफ़ां इहो ॿुधायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हबीब जमाली खां। जी हबीब। जी बिल्कुल, लियारी गैंग वार जे मुबैना टारगेट किलर ग्रुप जो कमांडर है उनके गिरफ़्तार करण की दावा कई वही है। उन बारे SSP सिटी ॿुधायो त बगदादी पुलिस अहमद शाह बुखारी रोड ईदुल एंड बगदादी में कार्रवाई कई है। इन कार्रवाई दौरान बदनाम ज़माना कमांडर मोहम्मद शाहिद उर्फ MCB अब्दुल रहमान के गिरफ़्तार किया वियो। उनके कब्जे में हैंड ग्रेनेड 54,670 रुपया रोक हथ कया विया ऐं हिकु गाॾी जेका आहे उहा पिणु हथ कई वई आहे। उन हवाले सां SSP जो चवणु आहे त जवाबदार मोहम्मद शाहिद उर्फ MCB लियारी गैंग वार जे सरबराह उज़ैर बलोच सां राब्ते में रहंदो हो ऐं लियारी गैंग वार जो जेको टारगेट किलिंग ग्रुप आहे उनजो कमांडर पिणु हो। गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद शाहिद उर्फ MCB टारगेट किलिंग जे केतिरनि ई वाक़िअनि में मुलवस आहे। ही फोन जे व्हाट्सएप ज़रिए जेको आहे उज़ैर बलोच सां राब्ते में रहंदो हो। इहा दावा कई आहे पुलिस तरफ़ां, इहा दावा कई वई आहे। पुलिस मूजिब जवाबदार खां जेको आहे पुछा ॻाछा कई थी वञे। जी वॾी महिरबानी हबीब जमाली तफ़सील ॾियण जे लाइ।